मीरपुर बठोड़े में क़ाइम एहसास कफ़ालत सेंटर के अमले की नाइंसाफ़ी ख़िलाफ़ मुस्तकिन औरतन पारां सेंटर अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। औरतन इल्ज़ाम हयो त अमले पारां एजेंट मुक़ररु करे विया आहिनि। असां बहिराड़ी जी औरतन खां एहसास कफ़ालत सेंटर प्रोग्राम के नाले सां रजिस्टर कराइण लाइ ऑफिस में अमले पारां फ़ी औरत खां 200 रुपया खां 500 रुपया वरिता पिया वञनि। उन मौक़े ते औरतन मसमात बेवा सोनी ऐं जन्नाबाई ऐं ॿियनि औरतनि साफ़िन अॻियां धाईंदे चयो त हिते सरेआम पैसा वरिता पिया वञनि। पैसा न ॾियण जे करे असांखे हफ़्तनि जा हफ़्ता रुलायो पियो वञे। हिननि चयो त सेंटर ते मौजूदु अमलो देदा दिलेरी सां चवे थो त जेको पैसा ॾींदो उनखे एहसास कफ़ालत सेंटर जो फार्म भरियो वेंदो। ॿी सूरत में असांजी मर्ज़ी। इन औरतन वफ़ाक़ हुकूमत एहसास कफ़ालत सेंटर एला अख्तियारनि खां ऐं ॿियनि वसण वारनि खां मुतालबो कयो आहे त मीरपुर बठोड़े में एहसास कफ़ालत सेंटर जे मौजूदगी करप्ट अमले खे फौरी तौर हटाए ईमानदार अमलो मुक़ररु कयो वञे। रिपोर्ट अशरफ चांडो, शाहीन न्यूज़, मीरपुर बठोड़ो। घणा ॾींहं थिया नामा आवांखे घणा पैसा पिया हे वठण ते अंदरि टोकन जो 200 रुपया अंदरि पिया। अच्छा